नाज़रीन, कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली की बहाली शुरू थी वई है। पावर डिवीज़न के तर्जुमान चयो आहे त कराची के बिजली फ़राहम कंदड़ ट्रांसमिशन लाइन बहाल कई वई है। उन हवाले से तफ़सील ॾेई रहियो आहे ज़ुल्फ़कार तुनियो। जी ज़ुल्फ़कार, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कराची में हाई टेंशन लाइन जेका है वह ट्रिप होने सबब शहर जा जेके मजमूई अक्सर इलाइक़ा हुआ उन्हनि इलाइक़नि में बिजली जी जेका सप्लाई मुअत्तल थी वई हुई उहा हिन वक़्तु जेको आहे उहा बहाल थी चुकी है। शहर जा तक़रीबन जेके इलाइक़ा आहिनि जिन में गुलिस्तान जोहर, सदर, बफर ज़ोन, गुलबर्ग, क्लिफ्टन, डिफेन, नॉर्थ कराची, मलीर, मॉडल कॉलोनी समेत जेके अक्सर इलाइक़ा आहिनि उन्हनि में जेका आहे बिजली जी सप्लाई हिन वक़्तु बहाल थी चुकी है। जॾहिं त एयरपोर्ट, बंदरगाह ऐं ॿिया जेके सनअती इलाइक़ा आहिनि इन्हनि में हिन वक़्तु ताईं जेका बिजली जी सप्लाई आहे उहा बहाल न थी सघी आहे। जी ज़ुल्फ़कार, तफ़सीली ख़बरुनि लाइ अव्हां जी महिरबानी।